तेरे आरो सिजु बेहतर थियो जे कस खाधो न तो खैर आहे। जफर तो सलामत आयो न कासिम। चाची अम्मा मुंहिंजो असुल मक़सद त पूरो कोन थियो न। मूं मूमल खे आण जे लाइ अटकल कई चाची अम्मा, पर हुननि मुंहिंजी अटकल खे नाकाम बणाए छॾियो। सूर थी पियो आहे। ज़फर सी न हुजे हा न त हुननि खे पतो पइजी वञे हा त ही कासिम बिखरनि था। वक़्तु ईंदो वक़्तु कासिम, भेण मूमल भी हिते ईंदी त मुंहिंजी बेइज़तीअ जो बि वहिंवार चुकाइबो। हूअं ज़फर नरम हुयो, हाणे नरमी ख़तम, हाणे सतत ॼाण पवंदनि। मूं ॿिन्ही खे छा चयो? छेड़ो न, असुल छेड़ो न, अटकल। अजे हिकु अटकल नाकाम वई त खैर आहे, ॿी अटकल अजे अटकल मथां अटकल कंदो पिया न त ॾिसजो बेटा, इहा मूमलड़ी आहे न, इहा सवलाई सां अची वेंदी त हिसाब बि पूरा थी वेंदा। ज़फर ज़फर अटकलूं न ॼाणे, सिधी रांदि सोटे जी, पोइ खटखटाए छा। असीं शफन जो सिर खणंदासीं तॾहिं मूमल मोटंदी चाची अम्मा। अॻे रुगो सोहराबो उन ई तोखे सकाए छॾियो हा, ऐं हाणे त इहो शफन बि शामिल अथसि। ऐं जे तव्हां उनजो सिर खणंदव त उन्हनि खे हथ कोन्हनि छा, हू कुझु कोन कंदा। मूंखे त सम्झ में नथी अचे अम्मा, अटकलूं कीअं कजनि। इहो सुठो न आहे त मुर्गो ई मूमल ई पचर छॾे ॾिजे। ऐं चई छा थो? न न न न न न न असुल न, इहा ॻाल्हि त मञीदसि ई कान। हुनखे आणबो ऐं ज़रूर आणबो, ऐं उन खां पोइ तोसां ई परणाइबो। हा, ऐं पोइ प्यार ॾिजांसि, प्यार ॾेई काबू कजांसि, ऐं पोइ हमेशा जे लाइ हिते ई वेठी हूंदी। पुफी मां चवंदुसि त इहो मुनासिब न आहे। कासिम अलॻि त तूं अलॻि ॾुख कंदो। भेण मूमल हाणे ठहियो हा, ऐं छा में मुंहिंजो कासिम घटि आहे? ऐं सोणो सेब तो जवान आहे, ऐं हू वरी का हूर पर आसमान तां लही आई आहे छा? ज़फर बा नथी नंढड़ो। अम्मा जी ॻाल्हि सां मां बि सहमत न आहियां। थोरो सोच मूमल जी वापसी ॿिनि ॻाल्हियुनि जे करे ज़रूरी आहे। ॿुधाए। हिकु त हितां बिना इजाज़त जे शफन सां निकिरी वई आहे, ॿियो त ॻाल्हियुनि खां सवाइ खेसि माइटनि वटि छॾे ॾियण सां इशानो वटो न आहे। हिते आण बि हिते भली फ़ैसिलो थिए, ईअं कान छॾबी। तूं साथ न ॾींदे न त ख़ैर आहे, मां अकेलो ई काफ़ी आहियां। बाबा साईं, हे आ शेर दिल कच्चे मां कही आयो आहे। ॾिसण में त शेर दिल लॻे थो, बाक़ी शेर वारी दिल अथसि अलाए न। रेस बेइज़तीअ लाइ घुरायो अथई छा? असांजो मन हिकु हंधि उहो ई कोन्हे। कॾहिं त राति ई दरिया पेट में ॿेड़ीअ ते गुज़रंदे बचन सुधो। गौर जी बाबा साईं, ही मूंखे माराइण जे लाइ घुरायो अथई छा, या मुंहिंजे चवण ते ॿिनि खे माराइण लाइ? बाबा साईं शेर दिल रुखो आहे ॻाल्हाइण जो, बाक़ी आयो आहे असांजे चवण ते चटणियूं ठाहिण। रुखो आहे त को मक्खण हणेसि न त सणबो थिए। रेस बाबा, शेर दिल शीहो आहे, ट्रोड़े पर टुटे न। असुल नालो गुलाम आहे। पुलिस खां लिकाइण लाइ शेर दिल थो सॾायां। पोइ असां वटि कीअं रहंदे? बाबा तूं घबराए न, अहिड़ो वक़्तु अची वियो न त शेर दिल सिर ते वसाए छॾींदो, तो ते आंगुर बि न ईंदी। रहण कोन आयो आहे, हुकुम ते अमल करे हलियो वेंदुसि। इहो यकीन रख त शेर दिल शीहो आहे, ट्रोड़े पर टुटे न। भला इहो वक़्त ते कीअं घुराइबो तोखे? फोन आहे, नंबर लिखी थो ॾे। मिस कॉल मिलंदे ई सम्झंदुसि त सुतत पहुचणो आहे। या हिन में नंबर ऐं नालो पंहिंजो सेव कर, मां वञा, हमरा ॿाहिरि छॾे आवां।
इनमें शीन सा नालो थई। यो नंबर मुझे नाले से कोने को पर आए मोट। त पोइ ठीकु आहे रे सर, माशाल्लाह। माशाल्लाह। गोरा जी बाबा साईं। इनके बिन माण्हुनि जे लाइ घुराए पो, हिकु मीरल ऐं ॿियो दादन। बाक़ियुनि लाइ त तूं ई काफ़ी आहीं। बाबा साईं मां हा, तोखे छा आहे? बाबा साईं कासिम वारा नाराज़ आहिनि, उन्हनि लाइ इहो कमु ईंदो। बाक़ी गोहर त गुलाम आहे। ठीकु आहे, ईअं बि बहितर आहे। भाई तो चवी जबल बाकी कूड़ोणीस अगिते ये न चवेस वरना ने खबर अब कना जोशना। मूंखे यकीन कोन थो अचे जबल। तू पंहिंजे हमरा खां पुछेस जे ख़र्च कयो आहेस। रेज़ शाहबाज़ केस जो पोइवारी न करेस त पोइ तुंहिंजो भलो थिएस या न थिएस? बिल्कुल थिएस जबल। नी हमोन पाप इल्म कना जोश बाज मरो गुड़ानी खबर कना जोशना। तुंहिंजी ख़र्ची तोखे मिली, अञा छा ते डमरियल आहीं? कने कम मिलाने कने नी चोस वरना नी चास ई देरुस। छाजो ढेर आहीं? मिटीअ जो, भाण जो? खबरदार मीरल, इज्जत वाला बंदक से उठ। ढेर न चवेस न त ढेर न थी वञेस। जमादार हाणे ड्रेग न कर, बस कम कर त मां निकिरां। बाक़ी तोखे निकिरण सां अलॻि ख़र्ची ॾींदुसि, बस न? ठीकु आहेस, साहब वॾे सां सलाह करेस, पोइ अची ॿुधाएस ख़र्ची न ॾेस गुड़ानी खबर कना जोशना। शहबाज खान, तुंहिंजी चालबाज़ी 40 कोहनि खां कनाइण ॼाणा। तूं केस जी पोइवारी न करे शायदि इहो थो सोचीं त निकिरां ऐं तुंहिंजे हथां मरां। इहा तुंहिंजी भुल आहे। कुदरत तरफ़ां खुटे ऐं फिटे न। बाक़ी निकिरण सां ख़बरदारीअ सां घुमंदुसि। अवल नूरी ऐं ख़दीजा खे ख़तमु कंदुसि, पोइ तोखे ॿिए पार जी टिकट कढाए ॾींदुसि त जीअं वरी पोइते हवेलीअ में तुंहिंजा पार निकिरनि। नूरीअ खे मारियां या न? हा, मारियांसि। हा, मां नूरीअ जो कंहिं बि क़ीमत ते कंहिंजे बि हवाले थियण खे बर्दाश्त करे न सघंदुसि, न करे सघंदुसि। शफन हलां करे आयो हिते। छा चई त दादन दाई छो थियो आहे बहराम खान वटि? दादन दाही बहराम खान वटि दाही थियो आहे? तोखे ख़बर हूंदी? अम्मा, मूंखे का बि ख़बर नाहे, न तव्हांजी न बहराम खान ऐं न वरी कंहिं ॿिए वटि वञण जी। शफन त छा, पर कंहिंजे लाइ बि तव्हां छो ॾींदुसि? पोइ शफन ॻाढ़ो थी छो पहुतो? मां हिनखे नीरो थो कयां, सॼो हिन जो रत साड़े नीरो करे नहर में उछलींदुसि, तॾहिं हिन जी बकवास ऐं इहा बेहुदगी ख़तम थींदी आहे। मां नाहे ज़रूरत, सभु कुझु विञाइण खां पोइ बि होॾ तां न लही। इन खां वधीक बेवकूफ़ी कहिड़ी चइबी? मूं न विञायो आहे, तूं ॼाणे थी अम्मा त इन्हनि सभु कुझु विञायो आहे। मां बसि खेनि बर्दाश्त न कयो आहे, न वरी कंहिंजी कान कढी आहे ऐं न वरी कंहिंजी कान कढंदुसि। बसि हाणे सभु कुझु विसार दादा न। मूं हुननि जो हिन वक़्त ताईं नालो वरितो आहे। मां दिल ते कंवल जो गुब्बार खईंदो अतां। मूं अंदर जी पोइ मारण खां पोइ
मुझे रोकण बावजूद कंहिं कुझु बि न चयो आहे, पर इहे ज़िल्लतूं मूंखे क़बूल न आहिनि। हिन बहराम खान खां पुछा त मां वटसि कॾहिं ताईं थियो आहियां। उन खां पोइ शफर खे ॿुधाईंदुसि त दादन मौत मौत डरो नाहे। दादन दादन कॾहिं दंग कढी छॾियासीं त पोइ शफन खे दंग टिपण जी कहिड़ी ज़रूरत हुई? कंहिं इजाज़त नी शफन खे त दंग टिपे या बेवकूफ़ी करे। हाँ हाँ, दादन खे कहिड़ो हक़ थो पुॼे जो संग चटी जी घुर थो करे? खेसि शर्म न आयो त चवां छा थो? चई बि ॾिसे ऐं करे बि ॾिसे त पोइ थाणो थणकी आहे न धणकी न आहे। थाणो जॾहिं त खाइण पीअण ॻाल्हाइण ॿोलाइण उथण वेहण खां वियासीं त पोइ घर वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मूंखे यादि आहे त मां वियो हुअसि घर, परचण जी कईमांसि त मूंखे मारण ते लही आयो, त पोइ हुनजे घर वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? पर बाबा इहो मुनासिब थोड़ई आहे जो दादन ईअं करे। हूअं त पाण खे ॾहेसर थो सम्झे ऐं हाणे दाहूं अहिड़ियूं। हैरत आहे बाबा। दाह ॾिनाई कुझु करे त न वियो न मूमल? दाह बि ॾिनई छो? कलंदर जे नगा रंगुर वॼाए छॾियासि त वते धमालू हणंदो। थाणो नथी सुझेसि, थाणो धूड़ जा दोग गहराईंदसि। थाणो धणकी आहे, धणकी न आहे। अजायो वात धरण मां छा फ़ाइदो? मां फ़ैसिले ते ई न वेंदुसि त छा कंदो दादन, छा कंदो बहराम खान? अॻ में बि ईअं चयो हुई बाबा त बहराम ऐं शाहबाज खान छा कंदा? बकरीअ वांगुरु किले मां छोड़े हवाले कयो हुयो सारा जे। बहराम खान बभकी हिकड़ी ॾींदुसि, मथे जे मीट जा वाल ई टुटी पवंदसि मुंह मले। पोइ बीठो चवंदो मुमल सां गॾु मूंखे बि संग चटी में ॾियो। मर्द संग चटी में वेंदा आहिनि छा थाणो? बाक़ी औरतूं तव्हांजे लाइ माल मत आहिनि जो उन्हनि खे चटियुनि में ॾियो। साबे सां वैसर फिरी वेंदई त बिना देर चवंदे मूंखे बि संग चटी में ॾियो। अम्मा अम्मा बाबा खे संग चटीअ में वठंदो केरु? सारा जे हवाले थी कयांसि, तुंहिंजी घुर उएं ई पिया कनि। हाणे इहो सौदो कंदसि त सारा हिन खे पाटर में पाणी पेरे त पतो पवेसि। मूमल जी बाबा। हिन मूंखे यादि ॾियारियो आहे तुंहिंजो ॿार लाहियां, पोइ मां नई शादी करे हिन खे हिते ई छॾे हलियो वेंदुसि। पोइ ॾिस जाए त कीअं थी कीहूं करे। भले भले टीटी हर के संग ॾींदो केरु? इहा थाणा जी किस्मत फिटल ही, थाणा जी किस्मत में लगणो है। जेके संग ॾिनसि बि न त मां ख़ुशीअ सां लाॾा ॻाए मोड़ ॿधंदी सासि। पोइ ॾिसजेसि मूमल कीअं थो मोटे। हिकु पाचो हेठि हिकु पाचो मथे सहकी अची हिते साह खणंदो। थाणो खे ड्रंजारे, थाणो धड़की आहे, धड़की न आहे। ऐसा मां फैसलो चरियो थियो आई छा छपन? मां फैसलो ई न कंदुसि। मूं वटि आयो त उछल ई हिकु ॾींदोमांसि, पेर न खोपंदसि। बाबल तो राब गोड़ा खोड़े वेही रहंदो। सुभाणे रेस अब्दुल मजीद अॾ दादन वञी धरणो हणे त पोइ? मां चवंदुसि रेस अब्दुल मजीद खे त मुंहिंजे राज जो फैसलो न करे हू तो रही मञींदसि। रेस मां हलण खां हलाक कंदोमांसि, लंघो ई न हूंदसि त बंधु किथां कंदो? छपन छेर छपन बराबर छेर आहे, पर मारियो त माकोड़ो बि कोन अथसि। दादन ॻोठ जे घिट में वते तो दिणगंदो। बगन सही तो चए छपन। इन खां अॻु जो हू कंहिं ॿिए वटि त वञे ऐं तूं फैसले में शिकजी। हिम्मत ऐं मुर्सीअ खां कम वठ छपन, सुभाणे पछताईंदे। छपन वटि मुर्सीअ जा मण आहिनि बाबल। दादन को छपन खां ॾाढो आजा। जे ॿिए कंहिं वटि फैसले लाइ वियो त मयारी थींदो छपन। रेस मां कीअं मयारी थींदुसि? मां फैसलो न कयां ऐं मुंहिंजे राज जो फैसलो ॿिए कंहिं वटि वञे, इहा बेइज़ती न आहे। इन खां सुठो न आहे त मां फैसलो करे पुटल छपन ॾे ऐं खोट दादन ॾे उछलियां।
ऐसा मां फैसलो चाहे ही नथो तो छाजो फैसलो दादन दसियो पियो हूंदो या घर में या खिटीअ में वयो मास घर कौन हो हुजे हा न हिथल कितने आगर फिसी विया ऐसा तवा चुपने के घंटे था समझो ई चुप छेड़ा छेड़ गन ये बाबल है आहे बारी थई त काटियूं सोरे चचड़ थे जेको भी सड़ियो वायदो असांजो आ जो त ही पाराम बहरा बादल नाराज थी वियो डोरणो ॾिनाई असां ते कख किरण न ॾिनाई वॾिन आज़माइशन ऐं मुसीबतन में वारसी कयाई सहारो ॾिनाई वड़ सरण बेवड़न जो कम आहे नूरी अम्मा मूं वड़ नाही विसारियो नहीं बादल खां वधीक दादन लाइ कढ़ां थी बस हिक एहसास आ जंहिं लोढ़े अची सोच जे किनारे ते बिहारियो आ त ईअं बहितर थींदो आ मां कहिड़ी सोच त दादन वटि सदाई महफ़ूज़ हूंदियूंसीं बादल जी मेहरबानी खां मुनकिर नाहियां उन जे एहसाननि खां इनकारी नाहियां मां पर बादल महफ़ूज़ पनाहगाह नथी भायां कॾहिं मीरल कॾहिं शहबाज कॾहिं वरी ॿियो को बेवा मां ऐं बादल मोह ॾींदो रहियो आ पर मां इहा ॾिया नाहे जो को अचण वक़्तु 100 भेरा सोचे पोइ असांजो दर टिपण जी करे मां मञा थी त बादल ज़िंदगीअ तां गुज़री असांजी मदद कई आ बचायो आ अवल खां नेक नियती खुलूस सां निभायो आ पर मां चिकज़ा करे थो त ॿियो अचे थो पर दादन वटि हूंदियूंसीं को मत बस इहा ई सोच इहा ई ॻाल्हि आ बाक़ी जेको तूं चाहींदी मां उहो ई कंदसि नूरी हाणे नामुमकिन आ शहबाज खान मीरल कासिम जफर ईसन ऐं बादल वारा कंहिं बि क़ीमत ते ईअं थियण न ॾींदा ईसन ऐं बादल वारा कंहिं बि क़ीमत ते ईअं थियण न ॾींदा डप आ नूरी मूंखे डप आ त ईअं कंदे मारजी न वञूं अम्मा शहबाज मीरल या वरियाम जे वर चढ़ण खां त मौत बहितर आ जेकॾहिं न मां मरी वियसि त बि ख़ैर आ केर मारींदो तव्हांखे लाउती साबर जे हूंदे कंहिंखे साव अञा मां मारे सघां थो हिन दादन खे दिमाग़ सां तॾियूं उॾी वेंदसि अदा तोखे ज़हर चयो सो नांद हुई कहिड़ी थी आहीं जागती जा मां पंहिंजी मिल्कियत विञाईंदुसि सुभाणे ॻोठ वारे उतारे ते कुणा थींदा कुणा हा कुणनि में नालो हिकिड़ो शहबाज जो ॿियो वरियाम जो ऐं टियों ख़ाली जेको सम्झ मुंहिंजो नालो आहे जंहिंजो कुणो निकितो नूरी उनजी हाणे वरी लाटरी ऐं जुआ में नूरीअ खे तो ॾक ते रखी भेण जिंद त छॾाइणी आहे न हिकिड़े पासे शहबाज ॿिए पासे वरियाम हिकिड़ो लाउती हिकिड़ी नूरी छा करे छा कयां मामा ढकेणी था घुरायूं ऐं उन में पाणी था विझूं वरी न चइजां लाउती झूलण में आयो न त खंभड़ाटियूं ई खुसी वेंदई अदा लाहौती तरी को हल न चवत पगू बदराए सजूं तई अदा के चंगाई करे तो जान छॾाई आई न्याणियों के केतिरो वेंदी कुछ सोच कर खदीजा समझदारे तुंहिंजो रिश्तो भी कुंवर छिकियो आहे पोइ कयां हीअं तो कुंवर सां तुंहिंजो ऐं नूरीअ जो शहबाज सां निकाह लाउती बिटनी खेॾण ॼाणे तो मौला ओ लाहौती साबिर
बाहर निकर तो के रेस शहबाज खान घुरायो आ उस बाणे नूरी ऐं रेस शहबाज खान जो निकाह थींदो ऐं ॿिए ॾींहुं मां मोड़ बदीन सी देख जाले ॾाढो सुखियो रखंदोमांसि जल्दी पच मता वरी ॾुखियो थी मोड़ ये केड़ी बकवास आ? बकवास छाजी बकवास लाउती लगी तो भलाई दो कजलड़ी खत्म जाने तो मौला मामा चल वो सो सोन खणी आयो अंदर कमरे में पयला खणी जाए सोनारे के खया मीरल किथे आ में पिए में पयो आ बेटी अम्मा आए मीरल किथे आ में पिए में पयो आ बेटी अम्मा आए मामो पंहिंजो आ हिन खे ई ॼा हल भला अॻ में थी न मामा दरजो बंद कई नूर थी आई जा मां थी वियो आ तूं हिते तरस त पे थी अचां साबिरा खे छो बंद कई अंदर अम्मा हाणे अंदर बंद रहंदो न ॿाहिरि वेंदो न वरी असांजे लाइ ॾच दा कम छा त हिते बि अची वेंदा नूरी हिते आया न त मुंहुं ॾेई वेंदियूंसीं न वरी असांजे लाइ ॾच दा कम छा त हिते बि अची वेंदा नूरी हिते आया न त मुंहुं ॾेई वेंदियूंसीं आऊं पुछां थी को बूटो ॿारियो या न कासिम मूंखे सची सची ॿुधा चाची अम्मा बूटो बि भरंदो ऐं शफन बि सड़ंदो शफन छो सड़े पोइ बूटो कीअं भरे का टिक कयो कासिम का टिक कयो अम्मा ट्रिक या अटकल सां बाह जहिड़ो मसलो हल कोन थींदो जेसी ताईं ज़ोर न लाइबा ऐं जहिड़ो न अटकाइबो तेसी ताईं मसलो हल कोन थींदो चाची अम्मा अय्यब्बा अने शहबाज खान के चओ न तने बहराम खान ते जोर भरे हा न तने बहराम खान ते जोर भरे हा इने के छो न ता चओ शहबाज खान सां मुंह मारी थी अम्मा आए आए रोज नयो मुंह मारियो वरी छाता तोसां ॻाल्हि कई हुई थी न छोकिरी नूरी जी हा त उनखे तंग अलॻि कयो अथसि ऐं ज़ोरी निकाह अलॻि थो करेसि इन हीअ ॻाल्हि तां चिड़ी विया आहियूं चाची अम्मा हाय हाय आई हब का ॻाल्हि को अकल अथव हा तो आई पंहिंजे रईस सां बि चिड़ी विया आहियो आई जे इहो रईस दुश्मनी ते अची वञे न पोइ जी हलो घुमो फिरो पिया न इहो जीअण ई तव्हांजो हराम करे छॾे जीअण ई तव्हांजो हराम करे छॾे असीं संदसि जीअण जंजाल करे सघूं त चाची अम्मा कर कासिम खे कासिम करनि था पंहिंजो मामलो ई न थियो आहे हलिया आहिनि राॼ बिरादरी जे करे रईस सां फिटराइण का ज़रूरत न आहे रईस लंघो भॼ खाईअ खां वरी बि उहा खाई मां त इहो चाहियां थी त अलाह न करे तव्हांखे त को नुक़सानु थिए त नांगनि जे ॿिरनि में हथ पिया विझो अम्मा कुझु बि करे कोई वञी करे हाणे इन जो इहो मतिलबु त कोन्हे त तव्हां बि रईस सां जो कयो पोनेरी हेरे तुन सां मञायोसि ऐं पोइ छो इहे कयो हाणे जे पाण वञी जबल सां मथो हणंदो मतिलबु त कोन्हे त तव्हां बि रईस सां जो कयो पोनेरी हेरे तुन सां मञायोसि ऐं पोइ छो इहे कयो हाणे जे पाण वञी जबल सां मथो हणंदो आख़िर मथो ई फाटंदव जेकॾहिं हू जबल आहे त पत्थर असां बि न आहियूं अम्मा ओ मुंहिंजा अब्बा मुंहिंजी ॻाल्हि ते गौर कयो थोरो वीचार कयो कासिम तू आहे को बि कोन्हे पुट जॾहिं इन मेसणी लाइ झेड़े खां रोकियां थी त पोइ तव्हांखे मोकल ॾींदुसि त वञी रईस सां झेड़ो कयो अम्मा तूं समझण जी कर छो अची तुंहिंजे दिमाग़ में ख़ौफ़ वेठो आहे
माण्हू हयाती छॾे कोन वींदो आहे। इहा ॻाल्हि कासिम तुंहिंजी सही आहे बराबर, पर माण्हू पाण हयाती लाइ ख़तरा त पैदा न करे न। ॾिसंदासीं अम्मा, तूं परेशान न थी, कयां थो ज़फर सां सलाह। जेकॾहिं शहबाज़ खान आई न मञी न त पोइ ही कासिम करनि था। रोज़ थो बेरे आरो सिज 1949 खां पाकिस्तान